Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. BIA जे पायलट्स लाइसेंस ब्रांच जे ऑफिसर्स सां मिली भगत करे जाली लाइसेंस ठहराया। लाइसेंस लाइ वरतल इम्तिहान भी जाली हुआ। FIA जाली लाइसेंस जी जांच मुकम्मल करे वरिती। 40 पायलट्स सिविल एविएशन लाइसेंस ब्रांच जा 8 ऑफिसर्स एक खानगी शख्स खिलाफ 3 केसिस दाखिल। FIA मूजिब पायलट्स इम्तिहान लाइ जेके तारीख़ूं ॼाणायूं उन्हनि ॾींहनि में या त ईद हुई या वरी आम मोकल हुई। FIR में नामज़द एक्टिंग एडिशनल डायरेक्टर ख़ालिद महमूद, सीनियर जॉइंट डायरेक्टर फैसल मंजूर अंसारी, आसिफुल हक, एडिशनल डायरेक्टर मोहम्मद महमूद हसन, सीनियर सुपरिंटेंडेंट HR अब्दुल रऊफ ऐं पायलट मोहम्मद सकलेन अॻुई गिरफ़्तार आहिनि। नैब गुज़िरियल 10 सालनि दौरान करप्ट ऐं बदउनवान माण्हुनि खां 4 खरब 80 अरब 67 करोड़ रुपया वापसि कया। कानून ऐं इंसाफ़ वारी वज़ारत सेनेट में लिखत में जवाब जमा कराईंदे चयो त नैब रावलपिंडी 10 सालनि में 10 अरब 65 करोड़ रुपया रिकवर कया। नैब लाहौर 10 अरब 89 करोड़ रुपयनि जी रिकवरी कई। नैब मुल्तान करप्शन जा 45 करोड़ रुपया वापसि कराया। कराची मां 6 अरब 12 करोड़ रुपयनि जी रिकवरी थी। सखर में करप्ट ऐं बदउनवान माण्हुनि खां 2 अरब 15 करोड़ रुपया रिकवर कया विया। नैब ख़ैबर पख्तूनख्वा में कार्रवायूं कंदे 5 अरब 43 करोड़ रुपयनि जी रिकवरी कई। बलोचिस्तान मां 3 अरब रुपया रिकवर कया विया। PTI हुकूमत में 2 सालनि दौरान 390 अरब रुपया रिकवरी करण जी बि दावा। सभु ॼाणूं था त कीअं माण्हुनि खे अगवा करे पैसा ॾियण ते मजबूर कयो वियो। ॿुधायो वञे त अदालतुनि में ट्रायल थियण बाद केतिरी रक़म जमा कराई वई ऐं नैब जा केतिरा केसिस पुॼाणी ते पहुता। नून लीग जे सेनेटर जावेद अब्बासी जो सवाल। वफ़ाक़ी वज़ीर अली मोहम्मद ख़ान चयो त वज़ीर आज़म बि प्ली बार्गेन ख़िलाफ़ आहे। इवोन फील्ड में 7 अरब रुपयनि जो ॾंढ लागू थियो जेके पैसा भरे रहिया आहियूं। वॉलंटरी रिटर्न जा तफ़सील नैब हेडक्वार्टर्स खां मिली सघनि था या पोइ ड्राइवरनि मां या वरी नवाज़ शरीफ़ खां सवाल करे वठो। अली मोहम्मद ख़ान जे जवाब ते अपोज़िशन जो ऐवान में एहतजाज। जावेद अब्बासी चयो त वज़ीर साहब सवाल जो जवाब ॾियो, हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं न कयो। पार्लियामेंट में रुगो बटाकूं न आहिनि हणबियूं। आज़म सवाती चयो त क़यामत जी निशानी आहे जो जावेद अब्बासी जहिड़ो माण्हू नैब ख़िलाफ़ ॻाल्हाए रहियो आहे। गजर खाइण सबबि जंहिंखे कब्ज़ी थी त नैब उनखे फकी ॾींदो। सिंध असेंबलीअ में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख नैब सां प्ली बार्गेन कंदड़ ऑफिसर्स ख़िलाफ़ कार्रवाई लाइ वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ख़त लिखी छॾियो। हलीम आदिल शेख चयो आहे त पीपल्स पार्टी हुकूमत करप्ट ऑफिसर्स ज़रिए सिंध खे तबाह करे छॾियो आहे। वज़ीर आला हाउस सिंध पुलिस ऐं नाणे खाते जे ऑफिसर्स करप्शन साबित थियण बाद रक़म वापसि कई, जंहिं बाद साॻिया ऑफिसर्स अहम उहिदनि ते मुक़रर थी विया। ख़त में हलीम आदिल शेख तरफ़ां नैब सां प्ली बार्गेन कंदड़ ऐं करप्शन केसिस खे मुंहुं ॾींदड़ ऑफिसर्स खे जबरी रिटायर करे घर भेड़ो करण जो मुतालबो। सिंध हुकूमत अमेरिकी सहाफ़ी डेनियल पर्ल क़त्ल केस में जवाबदारनि जी बरियत बाबति अदालती फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल करण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि मूजिब सिंध सरकार ईंदड़ हफ़्ते सुप्रीम कोर्ट में नज़रसानी अपील दाख़िल कराईंदी। अपील में सदा कई वेंदी त सुप्रीम कोर्ट पंहिंजे 28 जनवरी वारे फ़ैसिले ते नज़रसानी करे। लियारी गैंगवार जे मुख्य किरदार उज़ैर बलोच ख़िलाफ़ दाख़िल वधीक 3 केसिस ते फ़ैसिलो महफ़ूज़।
कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत धुरिन जा दलील ऐं शाहिदनि जा बयान रिकॉर्ड थियण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। अदालत चयो आहे त उज़ैर बलोच ख़िलाफ़ 3 केसिस ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 26 फरवरी ते ॿुधायो वेंदो। उज़ैर बलोच ख़िलाफ़ पुलिस थाणे ऐं मोबाइल ते हमले सूधो मुक़ाबलनि जा केसिस दाख़िल थियल। उज़ैर बलोच हेल ताईं 6 केसिस में बरी थी चुको। सिंध में ऑनलाइन इम्तिहान न वठण ख़िलाफ़ शागिर्द सरापा एहतजाज बणियल। नवाब शाह ॾे क़ाइदे अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जे मुख्य गेट आॾो शागिर्दनि जो धरणो। शागिर्दनि यूनिवर्सिटी जो गेट बंदि करे छॾियो। शागिर्दनि जो चवणु आहे त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऑनलाइन क्लासिस वरिता पर इम्तिहान वरी फिज़िकल वठण जो चई रही आहे। शागिर्दनि जो ऑनलाइन इम्तिहान वठण जो मुतालबो। तालीम खाते में 104 उस्तादनि खे गैर क़ानूनी तौर रेगुलराइज़ करण वारे केस में अॻूणे डायरेक्टर सूधो ॿियनि जवाबदारनि जी सज़ा बरक़रार। सिंध हाई कोर्ट अॻूणे डायरेक्टर एजुकेशन साजन मल्हा जी अपील रद्द करे छॾी। जवाबदारनि जी सज़ा बरक़रार रखण जो हुकुम। साजन मल्हा सूधो ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ इख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल जो रेफरेंस दाख़िल थियल हो। एहतिसाब अदालत ॾोह साबित थियण ते अॻूणे डायरेक्टर एजुकेशन खे 9 साल क़ैद ऐं 4 करोड़ 85 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई हुई। नैब जो चवणु आहे त जवाबदार डायरेक्टर तौरु इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कंदे 104 उस्तादनि खे रेगुलर कयो हो। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु साहिवाल जो दौरो कंदो। 18 अरब खां वधीक जे तरक़ियाती पैकेज जो ऐलान कंदो। वज़ीर आज़म कामयाब हारी प्रोग्राम जी तक़रीब खे ख़िताब कंदो। शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं अॻूणे सदर आसिफ ज़रदारी जी न्याणी बख़्तावर भुट्टो ज़रदारी अॼु लाऊं लहंदी। बिलावल हाउस कराची में बख़्तावर भुट्टो ऐं महमूद चौधरी जो अॼु निकाह थी रहियो आहे। निकाह में घोट ऐं कुंवार जा वेझा माइट शिरकत कंदा। ज़रियनि जो चवणु आहे त बख़्तावर भुट्टो जी शादीअ जी तक़रीब में 300 महिमाननि खे शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। शाहपुर चाकर में 2 साल अॻु कारह इल्ज़ाम हेठि बेदतीअ सां क़तलु थियल औरत जे केस में अॻ भराई। पुलिस मक़तूला औरत ज़हूरा कोश जे मुड़ुस आशिक़ कोश खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार 2 साल अॻु ज़ाल खे क़तलु करण बाद लाश बिना कफ़न जे दफ़नायो हो। तंगवाणी वेझो ॻोठाणे जो वण में टंगियल लाश हथ। ॻोठ ज़ाहिद बाजकाणी मां 45 वरहनि जे नूर मोहम्मद बाजकाणी जो वण में टंगियल लाश मिलियो। वारसनि जो चवणु आहे त नूर मोहम्मद बाजकाणी भाइरनि सां झेड़े बाद आपघात कयो आहे।